अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तव्हां सब ठीक ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु असां तव्हांखे उस्ताद शमन अली मीराल साहब जा यादगार एल्बम ॿुधाईंदासीं। उम्मीद त हीअ एल्बम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो ऐं हीअ एल्बम तमामु घणो मशहूरु आहे। दोस्तों हिन एल्बम जो 6 नंबर कलाम आहे जंहिंजा बोल आहिनि तुंहिंजे ख़ातिर सठा मूं। दोस्तों हिन कलाम जो शाइर आहे सावल मीराली। दोस्तों मां उम्मीद कयां थो त हीअ एल्बम ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि ईंदा। अगरि हीअ कलाम तव्हांखे पसंदि अचनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों ही कलाम ॿुधूं था। पेशकेश सिंधी म्यूज़िक स्टेशन। दिल पर थी न दूर सावल मिलता सिकल है। तुझे खातिर सठा मंसूर सिरते सारा अहलिया प्यारा। तुझे खातिर सठा मंसूर सिरते सारा अहलिया प्यारा। तुखे दिल बर सजा हर हर पयो दिलवारा अहलिया प्यारा। तुझे खातिर सठा मंसूर सिरते सारा अहलिया प्यारा। तुझे खातिर सठा मंसूर सिरते सारा अहलिया प्यारा। तुझे खातिर सठा मंसूर सिरते सारा अहलिया प्यारा। तुखे दिल बर सजा हर हर पयो दिलवारा अहलिया प्यारा। तुझे खातिर सठा मंसूर सिरते सारा अहलिया प्यारा। तुखे दिल बर सजा हर हर पयो दिलवारा अहलिया प्यारा। तुझे खातिर सठा मंसूर सिरते सारा अहलिया प्यारा। पेशकेश सिंधी म्यूज़िक स्टेशन। तुझे खातिर सठा मंसूर सिरते सारा अहलिया प्यारा। तुझे खातिर सठा मंसूर सिरते सारा अहलिया प्यारा। तुखे दिल बर सजा हर हर पयो दिलवारा अहलिया प्यारा। दोस्तों मां उम्मीद कयां थो त हीअ एल्बम ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि
आया हूंदा। अगर ही एल्बम ही कलाम तव्हांखे पसंद अचनि तो दोस्तन ॾे शेयर कजो, वीडियो असांजी खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला अॻे वीडियो में गॾु।